वॉलवॉक्स वॉलवॉक्स घणनि नस्ली यानी पॉलीफाइलेटिक आहे। मतिलबु त हिन जा एंसेस्टर यानी अबा ॾाॾा मुख़्तलिफ़ आहिनि, यानी मुख़्तलिफ़ अबनि ॾाॾनि मां इवॉल्व थी आहे। वॉलवॉक्स अलजीअ जूं कुझु अहम ख़ासियतूं। वॉलवॉक्स अलजी एक्वेटिक आहे, फ्रेश वाटर यानी मिठे पाणी में रहंदी आहे। हीअ घणनि सेलनि जी ठहियलु आहे, तंहिंजे करे हिनखे घण घरड़ाई या मल्टी सेलुलर चइबो आहे। हीअ कॉलोनी में रहंदी आहे, यानी हिन जा सेल कॉलोनी में गॾिजी रहनि था ऐं हिन जी कॉलोनी गोल शिकिल जी हूंदी आहे। हिन खे ॿ फ्लैजिला थींदा आहिनि। फ्लैजिला चौबुक जहिड़ी बनावट आहे जेके हिन जी चुरपुर करण में मदद कंदा आहिनि। हीअ ईअं चुरंदी आहे ॼणु पाणीअ में बाल हले थो पियो। वॉलवॉक्स में क्लोरोप्लास्ट थींदो आहे, जंहिंजे करे उहा रोशनाई तरकीब वारो अमल या फोटोसिंथेसिस या ज़ियाई अमल कंदी आहे, यानी इहा पंहिंजो खाधो पाण ठाहींदी आहे जेको ग्लूकोज़ जी सूरत में हूंदो आहे।